सिंधी ने तरफा असी सिंधी सलाम पेश करियूं था। अॼु वरी अवां जे साम्हूं असी सिंधी बॉयज़ हाज़िर थिया आहियूं ऐं इंशाअल्लाह अॼु असांजी जेकी सैर आहे असी कंदासीं ऐं तव्हांखे बि कराईंदासीं। इंशाअल्लाह त तव्हांखे उहा सैर जेकी आहे तमामु बहितर ऐं बहितरीनु लॻंदी। ऐं अगरि तव्हां हलणु चाहियो था, सैर करणु चाहियो था, अगरि अमी आख़िर ताईं असां सां गॾु रहंदा त इंशाअल्लाह मूंखे लॻे थो त तव्हांखे तमामु घणो मज़ो अचण वारो आहे। हलो मूंसां गॾु अॼु अव्हांखे सुठी सैर करायूं। सिंध में इलाही मौसूस ओलिया रही चुका आहिनि ऐं तमामु उन जूं बहितरीन मज़ारूं आहिनि। असांजे हिन नंढे इलाइक़े में सिंध जे ख़ूबसूरत इलाइक़े में ॿ मज़ारूं ओलिया जूं आहिनि जेके तमामु बहितरीन तमामु ज़बरदस्त आहिनि ऐं उहे ॿई मज़ारूं के आम ज़मीन ते कोन ठहियल आहिनि, जबल ते ठहियल आहिनि, वॾे पहाड़ ते ठहियल आहिनि, जेके तव्हां हितां खां सघो था। असीं इन मज़ारनि खां वधीक ॿी करे आहियूं। असीं तव्हांखे मज़ारूं अची लॻासीं सैर करे ईंदासीं थोरी मज़े ऐं उन जबलनि जा नज़ारो एतिरा बहितरीन आहिनि। अगर तव्हां असां सां गॾु आख़िर ताईं मौजूदु हूंदा त बेशक तव्हां इन मज़ारनि जा नज़ारनि जा तव्हां सां गॾु मज़ा वठंदा। नज़ारा ॾेखारींदासीं जिते ओलिया जूं मज़ारूं बि आहिनि गॾु बहितरीनु नज़ारा बि आहिनि। असीं उमेद था करियूं तव्हां इंजॉय बि कंदा असां सां गॾु ऐं असीं बि ॾिसूं था बहितरीनु जॻहियूं आहिनि ऐं तव्हांखे असीं उहे जॻहियूं ॾेखारींदासीं। अचो त असां सां गॾिजी हलो तव्हां ॿिन्ही जॻहियुनि जो नज़ारो ॾिसो।
ॾिसी रहिया आहियो की पाण कहिड़ी मौज़ूद जॻह ते मौजूदु आहियूं, कहिड़ी दरगाह ते मौजूदु आहियूं ऐं हिते दरगाह ॾाढी ख़ूबसूरत इहा जॻह आहे, ठीक है, रूह खे उथारण वारी इहा जॻह आहे। त पाण हिते असां सां गॾु हिकिड़ो मौज़ूज़ शख़्सियत जेको हिन दरगाह जी रखवाली कंदो आहे, पाण उन सां गॾु थोरो पुछूं था हिन दरगाह जे बारे में ऐं जेकी मौज़ूज़ हस्ती हिते सुती पई आहे उन जे बारे में। अस्सलाम वालेकुम सर। वालेकुम सर तव्हांजो नालो? मुंहिंजो नालो शाह ख़ालिद सर रातारी। ख़ैरियत? बिल्कुलु दुआ आहे, तव्हां ख़ुशि आहे तबियत सही आहे? शुक्र अल्हम्दुलिल्लाह। सर असांखे थोरो ॿुधाईंदा हिन दरगाह जी हिस्ट्री, बिल्कुलु, हिन बिल्कुलु, साईं जो जेको दातार आहे असांजो मौज़ूज़ जेको आहे पीर आहे जेको हुते सुतल आहे हुनजी थोरी साईं हिस्ट्री सखी दातार सिंध जो शहनशाह वली आहे। तक़रीबन सिंध में जेके बि वली आहिनि सभु साहिब करामत वारा आहिनि, पर साईं सखी दातार उन्हनि में पंहिंजो मिसाल पाण आहे। साईं जो असुलु नालो सैयद अब्दुल हादी शाह आहे, पर सखी दातार जुमिल शाह गरनारी नाले सां मशहूरु आहे। इन करे सखी घणो हो, इन करे सखी दातार जे नाले सां मशहूरु थियो। जमील शाह इन करे त पाण तमामु ख़ूबसूरत हूंदा हुआ, इन करे जमील शाह जे नाले सां मशहूरु थियो। जमील शाह गरनारी। साईं जो असुलु नालो ना सैयद अब्दुल हादी शाह आहे, पाण हज़रत इमाम मूसा काज़िम अलैहिस्सलाम जो औलाद मां आहे। हिते तक़रीबन साईं खे रहलत कंदे 850 साल थी विया आहिनि। साईं जो उर्स मुबारक हर साल रबियुल अवल जे 10, 11, 12 ते मल्हायो वेंदो आहे। उनखां पाकिस्तान खां अलावा ॿाहिरि मुल्क जा माण्हू बि हिते साईं जी मज़ार ते ईंदा आहिनि, अक़ीदतमंद ईंदा आहिनि। हर क़िस्म जो अक़ीदतमंद ईंदो आहे। 24 कलाक नगर हलंदो आहे, 3 ॾींहं आम ख़ासि नगर हूंदो आहे। मेले जो मंज़र ॾिसण वटा हूंदो आहे, तमामु बहितरीनु मेले जो मंज़र हूंदो आहे। हिते रुहानी सुकून मिलंदो आहे। जेके बि माण्हू ईंदा आहिनि मुश्किलूं खणी, परेशानियूं खणी ईंदियूं, उनखे पूरो अला करण वारो आहे। अपन वली जे सदके, मौला अली मुश्किल पुछाए जे सदके सभु पूरियूं थी वेंदियूं आहिनि। हा, तव्हां अच्छा, पुछो मूंखां। बिल्कुलु 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 सर। असां इहो पुछंदासीं की कहिड़े पासा खां जेको असांजो जेको इहो पीर आहे जेको कहिड़े पासा खां रहलत करे हिते आया हुआ सिंध में? साईं असुलु ईरान जा हुआ। ईरान खां पोइ इंडिया जूनागढ़ में साईं विया, उते इबादत कंदा रहिया। हिते उन ज़माने में हिकिड़ो वॾो जादूगर रहंदो हो, जेको विच में केतिरा बुज़ुर्ग वली आया कढण जी कोशिशि कयूं, पर उन्हनि खां कोन निकितो। पोइ आख़िरकार साईं सखी दातार खे हितां माण्हू वठी विया। उन ज़माने में पीर पठी दरगाह पासे में पीर पठो ते रहंदो हो। कलंदर शहबाज़, गौस बावलदीन ज़करिया मुल्तान वारो ऐं ॿिया बुज़ुर्ग हिते आया, जिन जी साईं पीर पठो सुल्तान शाह आलम सां मुलाक़ात थी। पीर पठो उनखे सॼो तफ़सील करे ॿुधायो त हिते हिकिड़ो जादूगर रहे थो, ज़ालिम वॾो जादूगर आहे जेको नथो निकिरे, इनखे कढणो आहे हितां सिंध मां। त उन्हनि चयो त हितां वञो गरनार में, उते जमील शाह दातार वेठो आहे, उनखे वठी जॾहिं तव्हां सिंध जी सरज़मीन ते पहुचंदा त हुनजो जादू ख़तमु थी वेंदो। पोइ हितां साईं पीर पठो सुल्तान वियो जूनागढ़ गरनार में। उतां साईं सखी दातार खे वठी जॾहिं सिंध में पहुतो, हितां खां तक़रीबन 18 किलोमीटर अॻियां साईं सखी दातार जमील शाह गरनारी जो छिलो आहे। उते जॾहिं साईं पहुतो दरिया वसीले पहुचण सां हिते जेको सामी जादूगर हो, उन जादू वग़ैरह सभु ख़तमु थी विया। उनखां पोयां साईं हिते रहणु लॻो। साईं जो वॾे पुट जो नालो आहे शहाबुद्दीन शाह उर्फ़ शाह लोको, जेको ठटे शहर खां अॻियां छतोजन शहर अचे थो, उते मज़ार ठहियलु आहे। माशाल्लाह। साईं इहो आख़िरी सवाल तव्हां खां पुछंदासीं कि केतिरो टाइम ताईं जेको शाह दातार आहे उहो मतिलबु सिंध में पंहिंजी गुज़र बसर कयो आहे? पर साईं जीअं पहुतो उतां तक़रीबन किन रवायतुनि में मुख़्तलिफ़ रवायतूं मिलनि थियूं तारीख़ किताबनि सां। के चवनि था साईं जी उमिरि 63 साल हुई, के चवनि था त साईं जी 100 खां बि मथे अरसो हो। पर साईं जीअं सिंध में पहुतो, पोइ हिते इस्लाम जी तबलीग ख़ातिर इंसान ज़ात खे तबलीग ॾियण लाइ दीन इस्लाम जा पोइ साईं हिते रहणु लॻो। जीअं उतां खां आयो तीअं हिते साईं खे हीउ इलाइक़ो वणी वियो ऐं अॼु ताईं साईं इलाइक़ो ई साईं जे नाले साईं सखी दातार जमील शाह दातार। साईं तव्हांजो ख़ूबसूरत नालो? मुंहिंजो नालो शाह ख़ालिद रातारी आहे। ओके, शुक्रिया, महिरबानी शाह ख़ालिद साहब। थैंक यू, महिरबानी। जीअं तव्हां ॾिसी रहिया आहियो कि असां तव्हांखे थोरी हिस्ट्री ॿुधाई हिन मुक़दस जॻह जी ऐं मुक़दस पीर जी असांजे। इंशाअल्लाह असां तव्हांखे ख़ूबसूरत जॻहियूं बि ॾेखारींदासीं ऐं उहा जॻह बि ॾेखारींदासीं जिते हे मौज़िज़ जेकियूं हस्तियूं आहिनि सो इबादत कंदियूं हुयूं। ऐं इंशाअल्लाह तव्हांखे असां अञा बि ख़ूबसूरत नज़ारनि जी तरफ़ ऐं ख़ूबसूरत माहौल जी तरफ़ खणी वेंदासीं जिते तव्हांजी जेकी रूह आहे उनजी ताज़गी थी वेंदी। अचो।
जैसे कि हमारे मोअज़्ज़िज़ से हमने बात की, उन्होंने सखी शाह दातार के बाद पीर पट्टे का भी जिक्र किया, तो हम सब दोस्तों ने ये सोचा कि आए आपको पीर पट्टे का भी थोड़ा सा विज़िट करवाते हैं। उनकी मोअज़्ज़िज़ जो दरगाह है और जो मुक़द्दस जो जगह है और उनके मुक़द्दस जो मकबरा बना हुआ है उनका भी विज़िट करवाते हैं आपको। और आप देख सकते हैं कि कितना खूबसूरत सिनेरियो है, कितना खूबसूरत नज़ारा है, कितनी मुक़द्दस जगह बनी हुई है जिसको देखकर इंसान की रूह ताज़ा हो जाती है और इंसान का दिल भर आता है। आइए आपको ये चीज़ भी, ये मुक़द्दस जगह भी विज़िट करवाते हैं। आइए। जेको पीर पट्टे दरगाह में पाण मौजूदु आहियूं ऐं पासा गॾु जेको मुंहिंजा मौजूदु आहे पाण खे जेका ॿ टे सुवाल आहिनि जंहिंजा जवाब ॿुधाईंदो, हीउ पाण खे ॿुधाईंदो, पाण खां अॼु सुवालनि जा जवाब पुछो था ऐं उमेदु थो करियां त इंशाअल्लाह मूंखे हिन मां थोरी घणी नॉलेज मिलंदी। साईं अस्सलाम। साईं तव्हांजो नालो ॿुधाईंदा? जहांगीर शेख। अच्छा, तव्हांजो जेको आहे सो हीउ पंहिंजो पीर पट्टो जेको आहे इहो केतिरे अरसे खां हिते आहे? साईं के अंदाज़े 9 सदी थी हुई। 9 सदियूं 900 साल थी है। 900 साल अच्छा थी। अच्छा, इहो तव्हां खाना एतिरो ख़बर ई किथां खाना आयो? साईं हो वलद बुखारा जो बादशाह, वलद बुखारा जो बादशाह, बादशाही वग़ैरह छॾे करे पोइ हिन अल्लाह जे रस्ते में निकिता हुआ। पोइ साईं हिते आया, पोइ सामी जादूगर रहंदो, पोइ सखी जमियल शाह दातार खे साईं वियो इंडिया जो ऑप्शन, पोइ साईं जो सखी जमियल शाह दातार दोस्त आहे, वधीक अल्लाह वारा पाण में सलाह ख़ुदा वारा पाण कंदा हुआ। सही आहे, तॾहिं साईं सखी दातार जो नालो की नाम हमारा काम तुम्हारा, त ॿई पाण में दोस्त आहिनि। त साईं पीर पट्टे जी दरगाह असल जेको साईं नालो आहे सखी सैयद सुल्तान शाह आलम आहे। ठीक है, पीर पट्टो ॻोठे नालो लक़ब आहे। अच्छा, हाँ, वो सखी जमियल शाह दातार आहे। त ॿई पाण में दोस्त आहिनि। पोइ तव्हां सामी जादूगर ॿिए खे भॼूं, पोइ वधीक वॾा किसान जेकी अलाह जी मर्ज़ी आहे, साईं परदो वठो, पोइ हिते ई पाण में रखूं। चलो महिरबानी आहे तव्हांजी, तव्हांखे असांखे इहा थोरी घणी हिस्ट्री ॾिनी, हिन मां इंशाअल्लाह पाण खे थोरी घणी मालूमात मिली आहे। त जेको पाण पहिरीं हुते ॿुधो ऐं ॿियो हिते ॿुधासीं, हिन में जेको आहे सो तमामु घणो मिलाप आहे, गॾु आहे। पहिरीं पाण पीर पट्टो, सखी दातार, इन ॿिन्ही पाण हिस्ट्री ॿुधी आहे, इन ॿिन्ही पाण हिस्ट्री ॿुधी आहे ऐं तमामु घणो बहितरीनु पाण खे नॉलेज इन बारे में मिली आहे। ऐं इंशाअल्लाह अॻिते जेका पाण ॾिसंदे रहंदासीं उन में बि अव्हांखे इंशाअल्लाह ज़्यादातर नॉलेज ॾींदा रहंदासीं। असीं पाण बि जेको आहे ज़्यादातर नॉलेज हासिलु कंदा रहंदासीं। हिते ॿ टे सीनियरियूं आहिनि जेको अव्हांखे असीं ॾेखारींदासीं, अभी उहे इंजॉय करे सघो था। शिकार ते वियो तो बानी हुनजी हुन बिस्तर ते सुम्ही रही। बादशाह जादूगर शिकार करे मोटियो त ॾिस त बानी सुती पई आहे, उनखे मारणु शुरू करे ॾिनो त बानी खिलण लॻी। तो बानी जॾहिं मारे पर थको अचे तूं खिले छो थी? चई आउं हुनजे करे खिलां थी जे तूं आउं 5 मिंट सुती आहियां, तूं ज़िंदगी न सुतो, तुंहिंजो असरु कहिड़ो थींदो? आउं 5 मिंट सुती आहियां। उन खां पोइ बादशाही फिटी दरगाह जे बारे में ॿुधायो। दातार दरगाह
जगह ज़मीनूं जेकियूं आहिनि हिकु शाइर पंहिंजे शहर में हिकु चीज़ तमामु बहितरीनु चई आहे हिकु कलम हिकिड़ो मां कीअं पूरो पवां छा लिखी छा लिखां छा महिरबानी थैंक यू शुक्रिया असांखे उमेद है त तव्हांखे अॼु असां सां गॾु इलाही मज़ो आयो हूंदो अगरि तव्हांखे असांजी इहा वीडियो पसंदि आई आहे ऐं ॾाढो तव्हां इंजॉय कयो आहे असां सां अगरि शेयर कई आहे त महिरबानी करे हेठि नल सब्सक्राइब बटन खे सब्सक्राइब करियो ऐं सां गॾु बेल आइकन जे बटन खे हिट करियो ऐं लाइक करियो ऐं शेयर करियो ताकी वधीक माण्हू असांजी इहा वीडियो ॾिसी सघनि ऐं इंजॉय करे सघनि इंशाल्लाह अमी अगरि असां सां गॾु रहंदा त असीं बि अव्हां सां गॾु रहंदासीं ऐं इंशाल्लाह अव्हांखे अलॻि अलॻि जॻहियूं घुमाईंदासीं तुंहिंजी सिंध मुंहिंजी सिंध जिए सिंध जिए सिंध अरे बियो 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 मूंखे छॾे आ ए बियो त भई